खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद। ठारू शाह रिपोर्ट साबिर अली बाबा। ठारू शाह में सियाल बरादरी के गोठाणनि पारां पुलिस ऐं बासर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। ॻोठ ख़ुदाबख़ सियाल जे रहवासी अब्दुल हकीम ऐं ॿियनि ठारू शाह थाणे अॻियां एहतजाज कंदे छो त ॻोठ जे बासर ज़ाती तकरार तां पुलिस खे गरी रिश्वत ॾेई रात जे टाइम असां ते हमला कराया आहिनि, केस भी दाख़िल कराया आहिनि। ठारू शाह पुलिस बासरनि जी वांगार वांदे असांजे घरनि में घिरी नियाणियुनि खे त ज़लील करे मथनि ज़ुल्म करे रही आहे ऐं उन्हनि मुतालबो कयो आहे त इंसाफ़ कयो वञे। शादी एफआईआर भलड्रा कई दूं भलड्रा करे मालदार सॼो काहे आन एफआईआर जी असां बेलाब करे आऊं उतां बेलाब खां लेटर खणी आयूं हिते लेटर कमो तो लॻा लेटर कमो कयो वरी हिते छोकिरो जो पुॼाइण आयो उन खां वरी बेलाब फसी वई आहे लेटर खसो तो लेटर खसे असां तो एनसी कटो ऐं गिरफ़्तारी हींअर कनि सॼी राति असांखे तंग कयो असां उन जी जेको आहे कंहिं तव्हांखे तंग कयो? सॼी राति असांखे पुलिस तंग कयो आहे। हालांकि घर में कंहिंखे इजाज़त आहे या पुलिस खे इजाज़त आहे अंदरि मर्द असांजे घर घिरिया आहिनि नुक़सानु कयो अथऊं सॼो असां आत्मा दे के फोटो कटा आते जो थोड़ा आते जो आते बस गिरफ़्तारी करणी हींअर कनि असांजी सॼी राति असां निंड न कई आहे असां ते एफआईआर हुई असां ॿाहिरि आयासीं असांजे घरनि में घिरिया आहिनि केरु तव्हां घर में घिरियो आहे? घर में असांजी पुलिस घिरी आहे असां कोर्ट मां वठी आया आहियूं जज साहिब ॾिनी आहे हिते अञा जमा करण